सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेज डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। असां सिंधियुनि जो इष्ट देव झूलेलाल जो 40हों महोत्सव 16 जुलाई खां वठी सॼी दुनिया में शुरू थी वियो आहे। पूरे भारत देश में भरपूर बरसात थिए, इन लाइ सिंधी समाज आदि खां 40 ॾींहं जो दिलि सां पूॼाऊं करे कठिन उपवास रखंदा आहिनि। 40 ॾींहंनि जे कठिन उपवास जे अनुसार सिंधी समाज लगातार वरुण अवतार झूलेलाल इष्ट देव भगवान श्री झूलेलाल जी पूॼा आराधना में लीन थींदा आहिनि। इहो प्रोग्राम 16 जुलाई खां वठी 24 अगस्त ताईं हलंदो। सुबुह ऐं शाम जो पूॼा, अखा, आरती ऐं अरदास सभी भगत सरकार जे नियम जे अनुसार पालन कंदा। मास्क पाए सोशल डिस्टेंस रखंदा। लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, ओ लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। पंजाब सरकार मज़दूर ऐं किसाननि खे 590 करोड़ रुपयनि माफ़ करण जो ऐलान कयो आहे। अगस्त 20 ते स्टेट लेवल ते चेक मोकिलिया वेंदा। इहो ऐलान मंगलवार ते मीटिंग खां पोइ ॿुधायो वियो। इन स्कीम खे सन 2017 ते ऐलान कयो वियो हो। भारत जे हिक ॿी चित्रकला सभ खां वधीक अघ में विकामजी वई। इन जी कलाकार आहे अमृता शेरगिल। इन जी नीलाम मुंबई जे सैफ्रो आर्ट में मंगल ते कयो वियो। हिन खां अॻु 1961 में VC गायतोंडे बिना कंहिं तकलफ़ जे रुपया 39.98 करोड़नि में मार्च में नीलाम थी। इहा सभ खां वधि में वधि क़ीमत वारी साबित थी। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। गुजरात जे गांधीनगर स्टेशन खे सुंदर बणायो वियो आहे ऐं उते टॉप ते 5 स्टार होटल स्थापित कई वई आहे। गांधीनगर कैपिटल रेलवे स्टेशन ऑफ गुजरात चई वञे थी। गांधीनगर जे सपने वारी स्टेशन चई वञे थी। वर्ल्ड क्लास सहूलियतूं आहिनि। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चयो, कोविड-19 जी धमकी ख़त्म कोन थी आहे। शांतीअ लाइ जॻह आहे ई कान। न्यू काउंसिल ऑफ मिनिस्टर्स में प्रधानमंत्री मोदीअ चयो त सभिनी खे यादि करणु खपे
त कोविड-19 ख़तमु न थियो आहे। मस्ती करण लाइ काई जॻह कोन्हे। शांत रहो। हुन अॻिते चयो त हिकु नंढी ग़लतीअ में वॾो बि ख़तरो आहे, याने जान खे ख़तरो थी वेंदो। इन करे सावधान थी रहो। प्रधानमंत्रीअ न्यू काउंसिल ऑफ मिनिस्टर ते मनाली हिल स्टेशन ते माण्हुनि जी भीड़ ॾिसी चयो त हीअ मस्ती करण जे का स्टेशन आहे, पर माण्हुनि खे ख़तरो आहे। इन जो इशारो माण्हुनि खे इहो सम्झणु खपे। प्रधानमंत्री स्पष्ट चयो त रिपोर्ट जे अनुसार चेतावनी मिली आहे त कोविड-19 ख़तमु थियण खां परे आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। भाॼियूं सुपर फूड बीमारीअ खां बचाव थींदो आहे। सभिनी खे भाॼियुनि जे महत्व जी ख़बर आहे, पर अॼुकल्ह कोरोना जे ख़तरे करे उन खां बचाव लाइ ज़रूरत ध्यानु ॾियणो आहे। जेके रोज़ 2-3 दफ़ा खाइनि था उन्हनि खे भाॼियूं खाइणु खपनि। वधीक खाइण में को नुक़सानु आहे। ताक़त सां भरपूर ऐं कैलोरीज़ में घटि आहिनि। हर हंधि मिलनि थियूं। भाॼियुनि में विटामिन्स, लवण ऐं फाइबर आहिनि। ॾींहं में 4-5 कटोरी भाॼियूं ऐं 2-3 दफ़ा फल खाइजनि सुठो आहे। भाॼियूं हमेशह कुकर जो इस्तेमालु करणु खपे। उॿारे खाइजे ऐं हल्को फ्राई कजे। डीप फ्राई करण सां स्वादु त वधंदो, पर नुक़सानु वधीक आहे। सिंधी सदाईं आबाद रहो। जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि। सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड